इंफॉर्मेशन जे वसकारे जा घणा फ़ाइदा हूंदा आहिनि, पर उन जो सभ खां वॾो नुक़सान उहो आहे त उहा बुनियादी ॻाल्हियूं विसरण जो बाहिस बणिजे थी। अमेरिका ऐं ईरान विच में अमन मुआदे जा तफ़सील एतिरा त पेश कया विया आहिनि जो असांखे जंग जा नुक़सान बि विसरी विया आहिनि, जॾहिं त जंग जे सबबनि मथां हिन महिल को रोशनी विझण लाइ तयारु न आहे। अमेरिका जो सदर ऐं संदसि दिफ़ाई वज़ीर उहो बयानु वरजाए रहिया आहिनि त उन्हनि वटि हथियारनि जा तमामु वॾा ज़ख़ीरा आहिनि ऐं हू ईरान ख़िलाफ़ ॿीहर जंग शुरू करे सघनि था। इन में को शक न आहे त अमेरिका वटि तमामु घणा हथियार आहिनि, जॾहिं त उन मामले ते कंहिंखे को शक न पर पूरी पक हुजणु घुर्जे त अमेरिका ॿीहर जंग शुरू करण जी ग़लती न वरजाईंदी। जंहिं जंग में अमेरिका सिर्फ़ विञायो हुजे, जंहिं जंग जो अमेरिका खे नुक़सान ई नुक़सान पियो हुजे, उन जंग खे ॿीहर शुरू करण जी इजाज़त ट्रंप खे उहा रियासत न ॾींदी जेका हिन जी सदारत जी सज़ा भोगे रही आहे। अमेरिका जो सदर ट्रंप पंहिंजे मिज़ाज में एतिरो ॾिंगो न हुजे हा त हिन महिल ताईं को सहाफ़ी हिनखे उन सवाल जे घेरे में हाणे ख्वार करे चुको हुजे हा त हिन खे ईरान जंग मां घण तरफ़नि नुक़साननि खां सवाइ छा हासिल। इन जंग में अमेरिका जी साख पत वारे नुक़सान जो अज़ालो करण में तमामु वॾो वक़्तु लॻी वेंदो ऐं मुमकिन आहे त चङे ख़ासे वक़्त खां पोइ बि उन नुक़सान जो मुकमल अज़ालो न थी सघे, छो त तहफ़ुज़ जे जंहिं वाइदे सबबि अरब मुल्क अमेरिकी अदनि जो बार बर्दाश्त करे रहिया हुआ, उहे वाइदा ऐं ऐलान त ईरानी हमलनि में ख़तम थी विया। हिन वक़्तु अरब मुल्क सभ खां वधीक पाण ते भाड़ण ऐं पोइ नवां दिफ़ाई मुआदा करण लाइ उन्हनि क़ुवतुनि तरफ़ तके रहिया आहिनि जिन लाइ उन्हनि कॾहिं सोचियो बि न हो। शाम जो अंजाम ज़हन में रखे मुमकिन आहे त को अरब मुल्क रूस सां दिफ़ाई मुआदो न करे, पर चीन जी ताक़त खे अमेरिका समेत पूरी यूरोप तस्लीम करे वरितो आहे। अरब मुल्कनि जी चीन सां वेझड़ाइप अमेरिका जे सीने ते केतिरा मुंग ॾरींदी, उन सवाल जो जवाब त ईंदड़ वक़्त खे पेश करणो पवंदो, पर अमेरिका खे हिकु ॾींहुं पंहिंजे उन तारीख़ी ग़लतीअ जो एतिराफ़ करणो पवंदो जेका ग़लती हिन ईरान मथां हमलो करे कई। अमेरिका इन ईरान सां अमन मुआदे खे पंहिंजी कामयाबी करार ॾेई रहियो आहे, जेको ईरान जंग खां अॻु में अमेरिका जो हर मुतालबो मञण लाइ तयारु हो, छो त जंग खां अॻु ईरान तमामु घणनि दबान हेठि हुयो। मुसलसल पाबंदियुनि सबबि ईरान जी आलमी अकेलाई वधी वई। ॿियो त ईरान जो अवाम महांगाई ऐं जमहूरी आज़ादियुनि जी अणहूंद सबबि जंहिं कावड़ ऐं क्रोध में हो, उन मां ईरानी हुकूमत लाइ ख़ौफ़ जा जाइज़ सबब पैदा थिया हुआ। उहो ई कारण हो त पंहिंजे मजमूई कमज़ोरियुनि खे ॾिसंदे ईरान अमेरिका जो सभ खां वॾो मुतालबो यानी एटमी प्रोग्राम खे रोकण लाइ तयारु हो ऐं मोट में ईरान जो मुतालबो सिर्फ़ उहो हो त ईरान मथां पाबंदियूं हटायूं वञनि। उन वक़्तु उहा आबनाए हुरमज़ कंहिंखे यादि बि न हुई जेका जंग खां पोइ आलमी इशू बणिजी वई। जंग खां अॻु ईरान मजबूर ऐं अमेरिका मगरूर हुयो। जंग खां अॻु ईरान अमेरिका खां साह खणण जो हक़ घुरी रहियो हो, जॾहिं त अमेरिका ईरान में हुकूमत जी मुकमल तब्दीलीअ खां घटि का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हो। अॼु अमेरिका ईरान जे उन्हनि हुक्मराननि सां अमन मुआहिदो करे ईरान जे ऑफिशियल स्टेटस खे लिखत में तस्लीम करे रहियो आहे। उहा हुकूमत जंहिंखे अमेरिका तस्लीम न पिए कयो, उहा हुकूमत ईरानी अवाम में बि गैर मक़बूल हुई, छो त जंग खां अॻु हुकूमत ख़िलाफ़ एहतिजाज ईरान में महमूल बणिजी विया हुआ। जंग खां पोइ ईरान जे अवाम पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ फ़रामोश करे हिकु मुठ या मुतहद थी अमेरिका आॾो पंहिंजे जंहिं क़ौमी ॿधी जो मुज़ाहिरो कयो, उन सबबि अमेरिका जा हौसला पस्त थी विया। अमेरिका खे संदसि मुल्की ॾाहनि उहो ॾस ॾिनो त ईरान जी हुकूमत सां विढ़णु आसान ऐं ईरान जी हुकूमत खे मात करणु मुमकिन आहे, पर अमेरिका अवाम खे शिकस्त ॾेई नथो सघे। अमेरिका जॾहिं इराक जे अवाम खे मात न करे सघियो, अमेरिका जॾहिं अफ़गानिस्तान जहिड़े मिसकीन ऐं पोइते पियल मुल्क मां जान छॾाए निकितो, त अमेरिका उन अवाम खे कीअं थो दसे सघे जंहिं अवाम जी तारीख़ में सरबुलंदी रही आहे। ईरान जो अवाम त तारीख़ जो सरफरोश सुरमो रहियो आहे, उहो ईरान जंहिंजा ॿार ॿार खे पंहिंजे क़दीम तहज़ीब जी अज़मत ते फ़ख्रु आहे। उन ईरान खे हथियारनि जे ज़ोर ते हिसाइण जो अंजाम उहो ई निकिरणो हो। अमेरिका ईरान मथां हमलो उहो सोचे कयो त हू ईरान खे गोॾनि भर झुकाईंदो, पर ईरान मथां हमलो अमेरिका लाइ पंहिंजे मुफ़ादनि जे हवाले सां पेर मथां कुहाड़ो साबित थियो। अमेरिका जो सदर दुनिया में पंहिंजे ग़लति बयाने सबबि मशहूरु आहे। हू कुझु बि चवे, पर पूरी दुनिया खे चङी रीति परोड़ आहे त अमेरिका इन जंग मां भॼी जान छॾाई आहे। उहो ई सबबु आहे त हिन खे ईरान जे उन हुकूमत सां अमन मुआहिदो करणो पियो जंहिं हुकूमत खे हटाए उन जी जाइ ते पंहिंजे मनपसंद हुकूमत क़ाइमु करण जा हू मनसूबा बि ठाहे चुको। ईरान जे पहलवी ख़ानदान जे वली अहद त पंहिंजे अबाणे तख़्त ते वेहण लाइ बेचैन हो, पर अमेरिका जा समूरा ख्वाब खाक बणिजी विया। ईरान जंग मां ॿियो जनम वठी हिकु मज़बूत ऐं मक़बूल मुल्क बणिजी वियो। ईरान हिकु वज़नदार मुल्क आहे, उन करे हू पंहिंजे फतेह जा निगारा नथो वॼाए, जॾहिं त जग जहान खे ख़बर आहे त ईरान जी इन जंग में जीत हासिल थी आहे ऐं अमेरिका खे तारीख़ी मात मिली आहे। पर अमेरिका पंहिंजे शिकस्त जो उहो एतिराफ़ हरगिज़ न कंदो। हूअं त मुल्क तारीख़ जे उन्हनि महान माण्हुनि जहिड़ो मिज़ाज न रखंदा आहिनि जिन खे पंहिंजे ग़लती या पंहिंजी शिकस्त तस्लीम कंदे का तशवीश या को शर्म महसूस थींदो आहे। जॾहिं फ्रांस जे अज़ीम मुफ़क्किर रोसो पंहिंजे जीवन जा एतिराफ़ तहरीर कया हुआ त हिन जो नालो अञा वधीक एतिराम जी अलामत बणिजी वियो हो,
पर माण्हुनि ऐं मुल्कनि में फ़र्क़ु आहे। जॾहिं माण्हू रूसो जहिड़ो ऐं मुल्क अमेरिका जहिड़ो हुजे त उहो फ़र्क़ु अञा घणो वधी वञे थो। अमेरिका हूअं त आकड़बाज़ मुल्क आहे। अमेरिका पंहिंजूं ग़लतियुनि जो एतिराफ़ करण में शर्मसारी महसूस कंदो आहे। इन करे हिन अॼु ॾींहं ताईं उन्हनि मुल्कनि मथां हमला करण ऐं उते इंसानियत जो खून वहाइण ते अफ़सोस जो इज़हार बि न कयो आहे। जिन मुल्कनि अमेरिका खे डिघी जंग में शिकस्त ॾिनी, वियतनाम खां वठी अफ़गानिस्तान ऐं हाणे ईरान ताईं, अमेरिका जे जंगी इतिहास जो हर बाब शर्मसारी सां ॿार हेठां दॿियल आहे। हिन भेरे जॾहिं पूरी दुनिया मैसूम ॿार वांगुरु अमेरिका जी नाकामी ते मुसरत आमेज़ ताड़ियूं वॼाए रही आहे त अमेरिका मुंहुं भेलो करे पंहिंजे जीत ऐं ईरान जी हार जा होका ॾेई रहियो आहे, जॾहिं त उन्हनि होकनि जी हक़ीक़त पूरी दुनिया में पधरी आहे। अमेरिका दुनिया जो ध्यानु पंहिंजे हक़ में करण लाइ बेकार चालू हली रहियो आहे। आबनाए हुर्मुज़ मां पंहिंजी चौकसी कंदड़ जहाज़, हेलीकॉप्टर ऐं फौजी हटाइण खां वठी ईरान मथां मामूली नौवियत वारा अजाया सजाया हमला करण ताईं हिन जे हर फ़ैसिले ते संजीदा मुल्क तंज़ मां मुस्कुराइनि था। उन्हनि खे बि मालूम आहे त अमेरिका उन क़िस्म जूं हरकतूं ईअं करे रहियो आहे जीअं हारायल ज्वारी तवाईअ में हथ मटींदो आहे। अमेरिका ईरान जी जंग में छा हासिल कयो ऐं छा विञायो, उन सवाल जो सादो जवाब उहो आहे त हिन नाले मातर बि कुझु हासिल न कयो आहे, जॾहिं त अमेरिका जे विञाइण वारी लिस्ट डिघी आहे। अरब मुल्कनि में अदन खां वठी यूरोप जे इतिहादी मुल्कनि ताईं अमेरिका घणो कुझु विञायो आहे। हिन जे विञाइजी वियल शयुनि मां सभ खां अहम हिन जी साख आहे। ट्रंप खे भली इन नुक़सान जी तकलीफ़ न हुजे, पर अमेरिका खे उहो सूर सालनि ताईं न विसरी सघंदो।